जुमे जी रात पढ़ण वारो दुरूद पाक। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मिय्यिल हबीबि अल आलिल क़द्रिल अज़ीमिल जाह व अला आलिहि व सहबिहि व सल्लिम। फजीलत बुजुर्गन फरमायो त जेको शख्स हर जुमे रात हिन दुरूद शरीफ के पाबंदी सां घट में घट हिकु भेरो पढ़ंदो, मौत जे वक्त सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत कंदो ऐं क़ब्र में दाख़िल थियण वक्त बि एसिताईं हू ॾिसंदो त सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन खे पंहिंजे हथनि सां क़ब्र में दाख़िल करे रहिया आहिनि। अचो त दुरूद पाक मिली करे पढ़ी वठूं। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना मुहम्मदिन अन्नबिय्यि अल उम्मिय्यि अल हबीबी अल आली अल क़द्री अल अज़ीमी अल जाह व अला आलिहि व सहबिहि व सल्लिम।